ओम शांति। अॼु जी मुरली आहे 16/10/2023। सच मिठा मिठा बाप दादा चवंदा मीठी मीठी ॿार ज्ञान जो सुख 21 पीढ़ी हलंदो आहे। उहा स्वर्ग जो सदा सुख भक्ति में तीव्र भक्ति सां अल्पकाल क्षण भंगुर सुख मिलंदो आहे। बाबा चवंदा ज्ञान सां असांखे 21 पीढ़ी सुख मिलंदो आहे। ज्ञान जो सुख 21 पीढ़ी हलंदो आहे। उहा आहे स्वर्ग जो सुख सदा सुख। ऐं भक्ति में तीव्र भक्ति सां अल्पकाल क्षण भंगुर सुख मिलंदो आहे। प्रश्न आहे के श्रीमत ते हली करे तव्हां ॿार सदगति खे प्राप्त करे सघंदा आहियो। उत्तर आहे बाप जी तव्हांखे श्रीमत आहे हिन पुरानी दुनिया खे भुलिजी हिकु मूंखे यादि करो। इनखे बलियारी वञण चइबो आहे, अर्थात जीते जी मरण चइबो आहे। हिन श्रीमत सां तव्हां श्रेष्ठ थी वेंदा आहियो। कहिड़ी श्रीमत सां कि असां सभु कुझु मन बुद्धि सां भुलिजी करे बाबा खे यादि करूं। कर्म त करणो ई आहे, लेकिन बाबा सां गॾु रही करे तव्हांजी सदगति थी वेंदी आहे। साकार मनुष्यनि जी सदगति करे न सघनि। बाप ही सभिनि जो सदगति दाता है। गीता ओम नमः शिवाय। ओम शांति। ॿारनि गीत ॿुधियो ॻाइबो बि आहे न, ऊची ते ऊचो भगवान। जॾहिं हाणे भगवान जो नाम त मनुष्य मात्र न ॼाणंदा आहिनि, न भगत भगवान खे ॼाणंदा ई न आहिनि। ॾिसो जेके ॼाणंदा ई न आहिनि हुननि जी भक्ति था करनि। जेसि ताईं भगवान अची करे भक्तनि खे पंहिंजी पहचान न ॾे तेसि ताईं भगत भगवान खे पहचाने ई न सघंदा आहिनि। इहे सभु सम्झायो आहे। ज्ञान ऐं भक्ति ॿ चीजूं हूंदियूं आहिनि। सतयुग त्रेता आहे ज्ञान जी प्रालब्ध। हाणे असां ज्ञान सागर सां ज्ञान पाए करे पुरुषार्थ सां पंहिंजी सदा सुख जी प्रालब्ध ठाहियूं था। हाणे असांजी सुख जी प्रालब्ध ठहे थी 21 जन्मनि जे लाइ। पोइ द्वापर कलयुग में भक्ति हूंदी आहे। 21 जन्म अर्थात ये हिकु संगम युग जो समय भी असांखे सदा अतीन्द्र सुख में रहणो आहे। भई हिन दुनिया में अगरि असां ॿाहिरां जो सुख संबंधनि सां सुख चाहींदासीं त उहो न मिली सघंदो आहे। लेकिन बाबा ये उन्हनि सां मिली बि सघंदो आहे, लेकिन बाबा अतीन्द्र सुख जे लाइ चईंदो आहे। 21 पीढ़ी जो वर्षो अर्थात 20 जन्म 8 जन्म सतयुग 12 जन्म त्रेता ऐं हिकु इहे संगम युग जो जन्म। त हिन जन्म जे लाइ बि त वर्ष वठिणो आहे न असांखे। त हिन जन्म में असांखे संबंध नासी खाइण पीअण सां भले सुख न हुजे, लेकिन अतीन्द्र सुख में सभिनि खां ऊंचो सुख हाणे असां अनुभव करे सघंदा आहियूं बाबा जी यादि में रही करे। बाबा चवनि था ज्ञान जो सुख 21 पीढ़ी हलंदो आहे। उहो आहे स्वर्ग जा सदा सुख। नर्क जो अल्पकाल क्षण भंगुर सुख मिलंदो आहे। थोरो समय भक्ति कई कुझु थियो त थोरो बहुत सुख मिली वेंदो आहे। ॿारनि खे सम्झाइबो आहे सत्य त्रेता ज्ञान मार्ग आहे हुयो। नई दुनिया नयो भारत हुयो न, हुनखे स्वर्ग चइबो आहे। हाणे तमो प्रधान भारत नर्क थी वियो आहे। अनेक प्रकार जा दुख आहे। बाबा चवंदा आहिनि न दुखनि जी लिस्ट करो। हर हिकु माण्हू वटि अलॻि अलॻि दुख आहे, लेकिन असां त सदा अतीन्द्र सुख में रहियूं। असां वटि बि दुख आहे, लेकिन असांजे बाबा सां गॾु सुख सागर सां गॾु रहंदा आहियूं त हुन दुख जी वासना न ईंदी आहे। स्वर्ग में दुख जो नाम निशान न रहंदो आहे। बाबा चवंदा त हिन समय असांखे बाबा चए थी तव्हांखे संबंध जो सुख न आहे त सर्व संबंधी मूंखे मञो। तव्हांखे खाइण पीअण जो सुख न आहे त मुंहिंजी यादि में दाल रोटी बि खाईंदव त बि 36 प्रकार जो भोजन अनुभव थींदो। तव्हांखे स्थूल धन जो सुख न आहे त बाबा चईंदा मां तव्हांखे एॾो ज्ञान रत्न एॾो खज़ानो थो ॾियां। हिननि खे असां बुद्धि में दौड़ाईंदा रहंदासीं, मन में मनन कंदा रहंदासीं त असांखे कहिड़ो खज़ानो। लेकिन अगरि तव्हां हिन जन्म में सोचो असांखे स्थूल धन जो सुख मिले, संबंधनि जो सुख मिले, खाइण पीअण जो 36 प्रकार जा भोजन मिलनि, उहो बाबा नथो चए। उहो असांखे सतयुग त्रेता में मिलंदो। हाणे असांखे कहिड़ो सुख ॾींदो आहे बाबा? बाबा चईंदो आहे त सर्व संबंध मुंहिंजे सां निभाए त मां तव्हांखे हर संबंध में सुख ॾींदुमि।
बाबा चईंदा आहिनि त मुंहिंजी यादि में रही करे दाल रोटी खाओ त मां तव्हांखे 36 प्रकार जे भोजन खां बि ज्यादा सुठो अनुभव कराईंदमि। बाबा चईंदा आहिनि मुंहिंजे ज्ञान रतन सां खेॾो त उहे स्थूल धन खां बि हेॾा जेका ज्ञान रत्न असांखे सत्संग जे सोने हीरे जे रूप में मिलंदा। हाणे त कागज़ जा नोट आहिनि, तॾहिं त बाबा चईंदा आहिनि न हिन जन्म साधारण जीवन जीअण सुठो आहे, हिन जन्म में गरीब सुठो आहे, साधारण सुठो आहे, साहूकारनि वटि ॾाढा लफड़ा आहिनि। बाबा चईंदा आहिनि कि हाणे त तमो प्रधान नर्क आहे न, अनेक प्रकार जा दुख आहिनि। स्वर्ग में दुख जो नाम निशान न रहंदो आहे, गुरु करण जी दरकार ई न रहंदी आहे। स्वर्ग में भक्तनि जो उद्धार भगवान खे ई करणो आहे न। हाणे कलयुग जो अंत आहे, विनाश साम्हूं बीठो आहे। बाबा चईंदा आहिनि हिन समय न सभिनि जे मथां मौत मंडराए थी। ॾिसो जेके वेठे माण्हू हली थो वञे त बाबा जो ॾिसो मावा खे अगरि असां बुद्धि में रखंदासीं त असांखे कंहिंजे बि शरीर छॾण जो दुख न थींदो। भई बाबा चवनि था हिन समय सभिनि जे मथां मौत मंडराए थी, इन करे त चवनि था भई मौत जे समय सभु माण्हू छा चईंदा आहिनि, भगवान खे यादि करो, भगवान खे यादि करो। बाबा शो चईंदा आहिनि हर सेकेंड मूंखे यादि करो, छो जो हिन समय कॾहिं बि असांजी आत्मा शरीर छॾे सघंदी आहे, त हुन समय कम से कम असांखे भगवान त यादि रहे। हाणे कलयुग जो अंत आहे न, विनाश साम्हूं बीठो आहे। बाप अची करे ब्रह्मा द्वारा ज्ञान ॾेई करे स्वर्ग जी स्थापना कंदा आहिनि ऐं शंकर द्वारा विनाश, विष्णु द्वारा पालना कराईंदा आहिनि। परमात्मा के कर्तव्य की कोई समझदो न आहे। मनुष्य त पाप आत्मा पुण्य आत्मा चई सकते हैं, पाप परमात्मा पुण्य परमात्मा न चईंदा, पाप आत्मा पुण्य आत्मा चईंदा आहिनि। महात्मा खे बि महान आत्मा चईंदा आहिनि, महान परमात्मा न चईंदा आहिनि। आत्मा पवित्र थींदी आहे, आत्मा ही पवित्र ठहींदी आहे, आत्मा ही पवित्र थींदी आहे। इन करे पाप ऐं पुण्य आत्मा ते लॻंदो आहे, परमात्मा ते न लॻंदो आहे। बाप सम्झाईंदा आहिनि पहिरीं मुख्य आहे ही देवी देवता धर्म। हुन समय सूर्यवंशी ही राज्य कंदा हुया, चंद्रवंशी न कंदा हुया, हिकु ई धर्म हुयो। बाबा चईंदा आहिनि भारत में सोने हीरे चांदी जा महल हुया, हीरे जवाहरातनि जी छतियूं दीवारियूं सभु सजी हुई हुयूं। त अहिड़ी ॻाल्हियूं असांखे सोचे करे सदा अतींद्रिय सुख में ख़ुशी में रहणो आहे कि असां अहिड़ी दुनिया में हलूं था जाते असांजा घर जी छतियूं दीवारियूं हीरे जवाहरातनि सां सजी हूंदी। भारत हीरे जहिड़ो हुयो न, उहो ई भारत हाणे कौड़ी मिसल थी वियो आहे। बाप चईंदा आहिनि मां कल्प जे अंत में सत्युग आदि जे संगम ते ईंदो आहे। भारत खे माताउनि द्वारा वरी खां स्वर्ग ठाहींदो आहे। बाबा कीअं द्वारा ठाहींदो आहे, माताउनि द्वारा वरी खां स्वर्ग ठाराईंदो आहे। इहा आहे शिव शक्ति पांडव सेना। पांडवनि जी प्रीत हिकु बाप सां आहे न, उन्हनि खे बाप पढ़ाईंदा आहिनि। पांडवनि जी प्रीत हिकु बाप सां आहे, उन्हनि पांडवनि खे शुद्ध बाप पढ़ाईंदा आहिनि। पांडवनि बाप खे ॼाणो आहे न। शास्त्र आदि सभु भक्ति मार्ग जी सामग्री आहे ऐं असां आहियूं शिव शक्ति पांडव सेना। उहा आहे भक्ति कल। हाणे बाप अची करे सभिनि खे भक्तियुनि जो फल ॾियण ईंदा आहिनि, जंहिंसां असांजी सदगति में हली वेंदा आहियूं। सदगति दाता सभिनि जो बाप ई आहे न। बाप खे ज्ञान जो सागर चईंदा आहिनि। बाक़ी मनुष्य खे मुक्ति जीवन मुक्ति ॾेई न सघनि। सदगति दाता केरा बाबा आहे, ये असांखे सदा यादि रखणो आहे। ये ज्ञान कोई शास्त्र में न आहे, ज्ञान सागर त हिकु बाप ई आहे न। उन्हनि सां ई असां वरतो वठंदा आहियूं। पोइ सर्वगुण संपन्न, 16 कला संपूर्ण निर्विकारी, डबल अंशक, मर्यादा पुरुषोत्तम ठही वेंदे। हाणे बाबा असांजी सदगति दाता असांजी सदगति करे करे असांखे जीवन मुक्ति जो वरतो थो ॾियनि, जंहिंसां असां सर्वगुण संपन्न, 16 कला संपूर्ण निर्विकारी, मर्यादा पुरुषोत्तम, डबल अंशक ठही वेंदासीं। वठंदा आहियूं पोइ सर्वगुण। बाबा चईंदा आहिनि ये देवताउनि जी महिमा आहे न। लक्ष्मी नारायण आहिनि 16 कला संपूर्ण, राम सीता आहिनि 14 कला। ये पढ़ाई आहे न।
ये कोई कॉमन सत्संग ना है, सत्य एक ही आ बाबा वही सत्य की करे समझाइना है। ये आए ही पतित दुनिया, पावन दुनिया में पतित कोई हुंदो ना है, पतित दुनिया में पावन कोई हुंदो ना है। पावन ठाहिण वारो हिकु बाप ही है ना। आत्मा चईंदी आ शिवाय नमो, आत्मा पंहिंजे बाप खे चईंदी आ नमस्ते बाबा। शिवाय नमो मतलब शिव बाबा की नमस्ते कंदी है। अगर कोई चईंदो आहे शिव मुंहिंजे में आ त पोइ नमस्कार कंहिंखे करना है। ये अज्ञान का फैले हुआ ना भई, असांजे साम्हूं कोई चए असांजे अंदर भगवान आ, वो चए ओम नमः शिवाय, त चओ कि अगर तव्हांजे अंदर भगवान आ, माण्हू सोचता है ना भई असांजे अंदर ही आत्मा परमात्मा ही है, तो उन्हनि खे चओ भई आत्मा परमात्मा आहे त तव्हां नमस्ते कंहिंखे था करो। ये तो अज्ञान फैलियो हुआ। हाणे तव्हां ॿारनि खे बाप त्रिकालदर्शी ठाहींदा आहिनि। तव्हां ॼाणंदा आहियो सभी आत्माएं जाते रहंदियूं आहिनि, उहो निर्वाण धाम आहे, स्वीट होम आहे। मुक्ति खे त सभी यादि कंदा आहिनि, जाते असां बाप सां गॾु रहंदा आहियूं न, उन मुक्ति धाम खे त सभी यादि कंदा आहिनि। हाणे तव्हां बाप खे यादि कंदा आहियो, सुखधाम में वेंदा आहियूं त बाप खे यादि न कंदा आहियूं। हाणे इहा आहे दुखधाम, सभी दुर्गति में आहिनि। हाणे ॾिसो हिन समय असांजा बि कई हिसाब किताब छुट्टू थींदा आहिनि, लेकिन असां बाबा जी यादि में रहंदा आहियूं न त असांजी एॾी बुरी हालत न थींदी आहे जेतिरी ॿियनि जी थींदी आहे। नई दुनिया में भारत नयो हुयो, सुखधाम हुयो, सूर्यवंशी चंद्रवंशी राज्य हुयो न। मनुष्य खे तो ये पतो ही न है कि लक्ष्मी नारायण राधे कृष्ण जो छा कनेक्शन है। भाई वो राजकुमारी वो राजकुमार अलग अलग राज्य जा हुया न। राधे कृष्ण राजकुमारी राजकुमार अलग अलग राज्य जा हुया न। ये न कि ॿिन्हिनि जी भई आपस में कोई भाउ भेण हुया, वो अलग अलग पंहिंजी राजधानी जा हुया। श्री कृष्ण पंहिंजी राजधानी जो राजकुमार हुयो, राधे पंहिंजी राजधानी जी राजकुमारी हुई। उन्हनि जो स्वयंवर थींदो आहे, पोइ लक्ष्मी नारायण ठहींदा आहिनि। सत्युग में हर चीज सुख ॾियण वारी हूंदी आहे, कलयुग में हर चीज दुख ॾियण वारी हूंदी आहे। सत्युग में कॾहिं बि अकाली मृत्यु न थींदी आहे। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो, असां पंहिंजे परम पिता बाबा चईंदा आहिनि तो सत्युग जी चीज हर सुख ॾियण वारी आहे। सत्युग में कॾहिं बि अकाली मृत्यु न थींदी आहे। हिन समय शरीर का पहिरियों माण्हू शरीर छॾे थो आत्मा जो, छो छोकी बीमारी आहे, कर्म भोग आहे, हिसाब किताब आहे। कॾहिं कॾहिं हिसाब किताब चुस्तो थी वेंदो आहे, कॾहिं कॾहिं बीमारी जे कारण आत्मा खे शरीर छॾणो पवंदो आहे। त बाबा चईंदा आहिनि कि अहिड़े समय में असांखे बाबा छो चईंदा आहिनि आत्माउनि खे शांति जो दान ॾियो ऐं आत्माउनि खे मुक्ति ॾियो। बाबा चईंदा आहिनि न कि बाबा खे यादि करे आत्माउनि खे मुक्ति ॾियो। मतलब अगर कंहिंजो पाठ रहियल आहे हिन जन्म में त उहा आत्मा तेसि ताईं ॿियो जन्म न वठी सघंदी, छो जो हुन बीमारी जे कारण कंहिं बि कारण शरीर छॾे अञा हुनजो जीवन हुयो हुन आत्मा जो, लेकिन हुनजो शरीर ठीक न हलियो कंहिं बि कारण, त उहा आत्मा त भटकदी न। त उहा आत्मा भटके न, इन जे लाइ असांखे न कंहिंजो शरीर छॾण खां पोइ रोइबो दुखी न थीबो आहे। उनजे लाइ शांति जो दान ॾियो, उनखे मुक्ति ॾियो। भई हे आत्मा तुंहिंजो असां सां जो बि हिसाब किताब हुयो अञा रहियल आहे, उन सां तूं मुक्त थी वञ, तूं वञ पंहिंजो ॿियो शरीर वठी करे नयो जीवन जी। ईअं असांखे हुननि आत्माउनि खे मुक्ति ॾियणी आहे। ऐं अगरि असां सोचंदासीं कि अञा त नंढो ई हुयो, अञा त कुझु ॾिठई न, हाणे ई त शादी कई, हाणे ई त थियो, हाणे हलियो, त असां हुन आत्मा खे न ॿियो शरीर वठण न ॾींदा आहियूं, ॿियो ई हुनखे परेशान। हाणे असां वटि त शरीर आहे, अकाली मृत्यु त थी वई। हाणे बाबा जो ॿार ठही करे असांखे बाबा एॾो ऊचो ज्ञान ॾे थो कि असां सभु आत्मा जो भाउ आहियूं। त तव्हांखे हिन जन्म में कोई तव्हांजो पति आहे, कोई तव्हांजी धीउ आहे, कोई तव्हांजी ज़ाल आहे, पुट आहे, भेण आहे, जो बि आहे, लेकिन आहे त उहा आत्मा न। हुन आत्मा खे बि शरीर जे बिना त सुख न आहे, शरीर जे बिना त आत्मा भटकदी।
त हिन करे न असां जेतिरो जल्दी कंहिंजे बि शरीर छॾण खां पोइ न जल्दी जल्दी हुनखे छुट्टी ॾेई करे पंहिंजे कर्म में लॻी वञो। हुन आत्मा जे बारे में सोचणो ई न। जॾहिं बि वीचार अचे हुनखे हुन लाइ चओ उहो वही ॿियो जन्म सुठो वठे। छो जे असां जेतिरो हुनखे यादि कंदासीं हुनखे मुक्ति न ॾींदासीं उहा आत्मा भटकदी रहंदी आहे, परेशान थींदी रहंदी आहे। त अगरि असां आत्मा जे नाते ॾिसंदासीं न त असांखे रहम ईंदो आहे। ऐं अगरि असां सोचूं कि मुंहिंजो पुटु हुयो, मुंहिंजो पति हुयो, मुंहिंजी धीअ हुई त असां चईंदा आहियूं कि न मूंसां गॾु ई रहे, ईअं हाणे बिना शरीर सां उहा आत्मा तव्हां वटि ईंदी हुई त तव्हां डिॼी वेंदो न, तव्हांखे बि रहम न ॾींदी। ठीक आहे, सुठो त हुनखे छुट्टी ॾियो, पंहिंजे कर्म में लॻी वञे। इहो छो था सोचो ईअं हूअं, तव्हां पंहिंजो कर्म करो। माण्हू खे छा खपे? दाल रोटी घर धन संपत्ति जेको खपे हुन लाइ कर्म करो। बाबा एॾो ऊंचो ज्ञान तो ॾियो, हुनजो मनन चिंतन कंदा रहो। त बाबा चवनि था ये कलयुग जी दुनिया में काली मृत्यु थींदी आहे, सत्युग में हूंदी ई न आहे। तव्हां ॿार ॼाणदे त पंहिंजे परम पिता परमात्मा बाप सां सहज राजयोग सिखंदा आहियूं। नर सां श्री नारायण, नारी सां श्री लक्ष्मी ठाहिण लाइ हाणे असां सहज पुरुषार्थ था करूं। ये स्कूल आहे न, हुन सत्संग आदि में त कोई एम ऑब्जेक्ट न हूंदी आहे। वेद शास्त्र आदि ॿुधंदा रहंदा आहिनि। बाप जे द्वारा त हिन मनुष्य सृष्टि चक्कर खे हाणे ॼाणियो आहे। बाप खे नॉलेजफुल, ब्लेसफुल, रहमदिल चइबो आहे न। गाईंदा बि आहिनि न, ओ बाबा अची करे रहम करो। हेवनली गॉड फादर ही अची करे हेवन स्थापन कंदा आहिनि। कॾहिं हाणे संगम युग हेवन में कॾहिं बि कोई परेशानी दुख हुजे न त बाबा जी महिमा करो। बाबा मुंहिंजो नॉलेजफुल, ब्लेसफुल, रहम दिल मुंहिंजे लाइ स्वर्ग जहिड़ी दुनिया ठाहे थो। हेवन में ॾाढा थोड़ा मनुष्य हूंदा आहिनि, बाक़ी एतिरा सभी काॾे वेंदा। बाप सभिनि खे मुक्ति धाम में वठी वेंदा आहिनि। स्वर्ग में सिर्फ़ भारत ई हूंदो आहे, पोइ भारत ई रहंदो। स्वर्ग में सिर्फ़ भारत ई हुयो, पोइ बि भारत ई रहंदो। स्वर्ग में भारत सचखंड हिते ई ॻायल आहे न। हाणे त भारत कंगाल ठही वियो आहे न। ॾिसो पैसे जे लाइ भीख मांगदा आहिनि। भारत ये जहिड़ो हुयो हाणे कौड़ी मिसल थी वियो। ये ड्रामा जे राज खे सम्झणो आहे। तव्हां रचयिता बाप खे हुनजी रचना जे आदि मध्य अंत खे ॼाणदा आहियो न। असां रचयिता बाप हुनजी रचना खे ॼाणदा आहियूं। मनुष्य गाईंदा भी आहिनि वंदे मातरम, परंतु वंदना पवित्र जी कबी आहे न। परमात्मा ही अची करे वंदे मातरम चइण शुरू कंदा आहिनि। श्री बाबा ही अची करे चईंदा आहिनि नारी स्वर्ग जो द्वार आहे, शक्ति सेना है न, इहा आहे स्वर्ग जो राज्य दिलाइण वारी, जेके ही वर्ड ऑलमाइटी अथॉरिटी राज्य चइबो आहे। तव्हां शक्तियुनि स्वराज्य स्थापन कयो हुयो, हाणे वरी स्थापन करो था न। राम राज्य चइबो आहे न सत्युग खे, हाणे बि चईंदा आहिनि राम राज्य, परंतु उहो कोई मनुष्य करे न सघे। इनकॉर्पोरियल गॉड फादर ही अची करे पढ़ाए करे राम राज्य स्थापन कंदा आहिनि। कंहिं द्वारा कराईंदा आहिनि? माताउनि द्वारा। त उन्हनि खे बि शरीर खपे, ज़रूर ब्रह्मातन में अचणो पवे। शिव बाबा त तव्हां सभी आत्माउनि जा बाप आहिनि। प्रजापिता भी ॻायल आहे। पिता त बाप ठहरियो न। ब्रह्मा खे ग्रेट ग्रेट ग्रैंड फादर चइबो आहे। आदि देव आदि देवी ॿई वे तपस्या था करनि। तव्हां बि तपस्या था करो। संजी तपस्या छा आहे? उठदे वेंदे खाईंदे पीअंदे बाप खे यादि करो। इहे राजयोग आहे न। सन्यासियुनि जो आहे हठ योग, उहो कॾहिं राजयोग सिखलाए न सघनि। गीता आदि जो बि शास्त्र आहिनि उहे सभु भक्ति मार्ग जी सामग्री आहे। पढ़दा आहिनि परंतु तमो प्रधान ठही आहिनि। गीता पढ़ते पढ़ते सभु तमो प्रधान ठही आहिनि। ॾिसो कंहिंखे चऊं असां, छो जी हुनमें केॾो कूड़ बि लिखियल आहे न। सत्य एतिरो ई आहे, अटे में नमक मिसल। उहो ही महाभारत लड़ाई आहे जंहिंसां विनाश थियणो आहे। साइंस कोई वेद शास्त्र में न आहे। साइंस कोई वेदन में थोड़ी आहे, उन्हनि में त ज्ञान जी ॻाल्हियूं आहिनि। ये साइंस बुद्धि जो चमत्कार आहे, जो इन्वेंशन करदा रहंदा आहिनि, विमान आदि ठाहींदा रहंदा आहिनि सुख जे लाइ।
भई न वेदन में त ज्ञान जी ॻाल्हियूं आहिनि, लेकिन ये जेके साइंस जी चीजूं कढनि थियूं ये संजी बुद्धि जो चमत्कार आहे। नई नई इन्वेंशन कढंदा रहंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि विमान आदि ठाहींदा आहिनि सुख जे लाइ, पोइ पिछाड़ी में इन्हनि जे द्वारा ही विनाश थींदो। ये सुख जो हुनर भारत में रहिजी वेंदो, छोजी फिर सतयुग में ये सब कराइण है न, सतयुग में ये सब विमान आदि वरी खां ईंदा त ये सुख भारत में, ये हुनर भारत में रहिजी वेंदो। दुख जो हुनर मारण आदि जो सब खलास थी वेंदो। कहिड़ो हुनर रहंदो? साइंस जो हुनर। साइंस जो अक्कल वो हलंदो आहे न। ये बॉम्ब्स आदि कल्प पहिरियों बि ठहिया हुया, पतित दुनिया जो विनाश पोइ नई दुनिया जी स्थापना। बाप चईंदा आहिनि तव्हां 84 जन्म पूरा कया, हाणे हिन देह जे अहंकार खे छॾो ऐं मुझ बाप खे यादि करो त योग जी याद जी योग अग्नि सां विक्रम विनाश थी वेंदा। रावण तव्हां सां ॾाढा विक्रम कराईंदा आहिनि। पावन ठहिण जो त हिकु ई उपाय आहे, तव्हां आत्मा ई आहियो। न चईंदा बि आहिनि मां आत्मा आहियां, हीअं न चईंदा आहिनि मां परमात्मा आहिनि। चईंदा आहिनि मुंहिंजी आत्मा खे रंज अर्थात नाराज न करो। आत्मा से परमात्मा चइण ई ॾाढी वॾी भूल आहे न। हाणे आहे तमो प्रधान व्यभिचारी भक्ति, जो आयो हुनखे वेही पूजदा रहंदा आहिनि। व्यभिचारी अव्यभिचारी हिक जी यादि खे चइबो आहे। हाणे व्यभिचारी भक्ति जो अंत थियणो आहे। बाबा चवनि था बाप अची करे बेहद जो सुख ॾींदा आहिनि। सभिनि खे सुख ॾियण वारो हिकु बाप, ॿियो न कोई। बाप चईंदा आहिनि मुंहिंजी हिक सां बुद्धि योग जोड़ण सां तव्हांजी अंत मते सुगति थी वेंदी। अगरि असां बाबा सां पंहिंजो बुद्धि योग जोड़दासीं त असांजी अंत मते सुगति थी वेंदी। मां आया ही स्वर्ग जो रचयिता। ये आहे काटन जी दुनिया, हिक ॿिए में लड़दा झगड़दा रहंदा आहिनि। हाणे ये पुराणी दुनिया बदिले थी। ज्ञान अमृत जो कलश माताउनि ते रखदा आहिनि। इहा आहे नॉलेज। बाबा जी माताउनि खे घड़ी घड़ी उठाइनि था, परंतु विख जी भेट में हिनखे अमृत चइबो बि आहे न। अमृत छोड़ विख काहे को खाए। श्रीमत साईं तव्हां श्रेष्ठ ठाहींदव। परम पिता परमात्मा थी करे श्रीमत ॾींदा आहिनि। श्री कृष्ण बि श्रीमत सां अहिड़ो ठहियो। ये सब सम्झण जी ॻाल्हियूं आहिनि कि ॾिसो बाबा केॾी सुठी सुठी ॻाल्हियूं ॿुधाइनि था। हिन सॼी पुराणी दुनिया खे भुलिजी हिकु बाप खे यादि करणो आहे। बलियारी बि हाणे वेंदा आहिनि न, इनखे जीते जी मरण चइबो। जो बाबा के सब कुछ बलियारी वेंदा आहिनि, सब कुछ बाबा जे नाम मन बुद्धि द्वारा करे छॾंदा आहिनि ऐं बाबा जी श्रीमत ते हलंदा आहिनि। उन्हनि खे चइबो आहे जीते जी मरण। भक्ति मार्ग जी ॻाल्हियूं अलॻि आहिनि, उहो भक्ति कल्ट आहे। भक्ति में त 1.5 गुरु आहिनि, परंतु सदगति दाता त हिकु बाप ई आहे। साकार मनुष्य जी सदगति न करे सघंदा आहिनि। सदा जे लाइ सुख न ॾेई सघंदा आहिनि। सदा जे लाइ सुख ॾियण वारो केरु? बाबा ई आहे। ॾिसो तव्हांजो पति, तव्हांजा ॿार, तव्हांजो संबंधी तव्हांखे केतिरो बि सुख ॾियनि, लेकिन हुनमें हिकु त थोरो समय जे लिए हूंदो आहे, ॿियो कोई न कोई स्वार्थ हूंदो आहे। लेकिन बाबा असांखे सदा जे लाइ सुख ॾींदा आहिनि। पाठशाला आहे न, एम ऑब्जेक्ट बि बाप बतलाईंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि तव्हांखे स्वर्ग जो सुख जो वरसो मिलंदो, बाक़ी सभु मुक्ति धाम में हली वेंदियूं। शांति धाम, सुख धाम, इहो आहे दुख धाम। इहो चक्कर फिरंदो ई रहंदो आहे। इनखे चइबो आहे स्वदर्शन चक्रधारी थियण। हिन ड्रामा जे चक्कर सां कोई छुटी न ठही सघंदो आहे। ठहियल हिकु अविनाशी पाठ हर हिक जो आहे। बाप तव्हांखे पढ़ाई करे मनुष्य खां देवता ठाहींदा आहिनि। पोइ जेतिरो जो पढ़ंदो त कोई राजा ठहींदो, कोई प्रजा ठहींदी, कोई दासी ठहींदा, कोई शासक ठहींदा। ईअं असांखे पद कीअं मिलंदो? पढ़ाई अनुसार। इन करे असांखे सदा सुठी पढ़ाई करणी आहे। बाबा खां पूरो वरसो वठी करे ऊच पद पाइणो आहे। सूर्यवंशी डिनाइस्टी आहे न, सतयुग में आहे सूर्यवंशी हुया त ॿियो कोई हुयो ई न। भारत खंड ई ऊच ते ऊच सचखंड हुयो।
ये आहे ही कूड़ खंड। इनके रौरव नर्क चइबो आहे न। पैसे जे लाइ केतिरी मारामारी आहे न। हुते त कोई अप्राप्त वस्तु न आहे, हिते त पैसे जे लाइ माण्हू माण्हू खे मारे छॾंदो आहे, संबंध ख़राब थी वेंदा आहिनि न। तो कोई पैसे जे लाइ माण्हू पंहिंजे माउ पीउ खे मारे थो छॾे, पंहिंजे ॿारनि खे मारे थो छॾे, पंहिंजे परिवार खे ख़तम थो करे छॾे। बाबा चवंदा आहिनि सत्युग में त कोई अप्राप्त वस्तु न हूंदी जंहिंजी प्राप्ति जे लाइ पाप करणो पए। बाप चवंदा आहिनि भ्रष्टाचारी दुनिया खे श्रेष्ठाचारी मां ठाहियां थो न, इन माताउनि द्वारा ठाहियां थो। इन्हनि खे बाप चवंदा आहिनि वंदे मातरम। वंदे मातरम अर्थात पवित्र खे चइबो आहे। त बाबा पहिरियों असांखे पवित्र ठाहे करे पोइ चवंदा आहिनि वंदे मातरम। सन्यासी न चवंदा आहिनि वंदे मातरम। उन्हनि जो हद जो सन्यास आहे, इहो आहे बेहद जो सन्यास। सॼी दुनिया सां बुद्धि सां सन्यास करणो आहे। शांति धाम सुख धाम खे यादि करणो आहे, दुख धाम खे भुलिजी वञणो आहे। बाप जो इहो ई फरमान आहे। बाप आत्माउनि खे सम्झाईंदा आहिनि। तव्हां हिन कननि सां ॿुधंदा आहियो न। शिव बाबा इन्हनि ऑर्गन्स द्वारा असांखे सम्झाईंदा आहिनि। ताकि कोई भी मुरली ॿुधाए, तव्हां पढ़ो, कुछ भी करो, लेकिन सदा असांजी बुद्धि जो शिव बाबा सां लॻल रहे कि शिव बाबा ही मूंखे ईअं चवनि था। शिव बाबा ही त ज्ञान जो सागर आहे। ये कोई साधु संत महात्मा न आहे बाबा। जॾहिं बि तव्हांखे बाबा जी मुरली ॿुधायो, कंहिंखे ॿुधाईंदा आहियो त हीअं न चओ फलानी दीदी हीअं चई, फलानी दीदी जो बि आहे उहो त तव्हांखे बाबा जी मुरली ॿुधाईंदी न। त हमेशा बुद्धि में अचणो खपे कि अॼु बाबा जी मुरली में ई आहियो, अॼु बाबा जी मुरली में ई आहियो। अच्छा, मीठी मीठी सिकिल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि जी नमस्ते। तव्हांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य साथ बाप जे पूरो बलियारी वञणो आहे। देह अहंकार छॾे करे योग अग्नि सां विक्रम विनाश करणु आहे। अच्छा, जोड़ी बाबा की याद करे देह अहंकार के चलो मां फलानी आया न, मां आत्मा आया। बाबा की याद करे पंहिंजे सब विक्रम विनाश करण जी तात लगी रहे। एम ऑब्जेक्ट खे बुद्धि में रखी पढ़ाई करणी है। असांखे हिन जीवन में धन जी, संबंधन जी, खाइण पीअण जी, सुख जी आश न रखणी आहे। इन जन्म में बाबा सां गॾु रही करे अतीन्द्र जे सुख ज्ञान खजाने ऐं बाबा जी याद में भोजन खाइण जी सुख अतीन्द्र सुख जो अनुभव करो। पढ़ाई पूरी पढ़ो, पंहिंजी एम ऑब्जेक्ट खे बुद्धि में रखी। थोड़ा यादि रखो ये ड्रामो ठहियल आहे, मुंहिंजे सोचण सां कुछ न थींदो। त जेको थियो जो ड्रामा में हुयो वो थी वियो। और ये ड्रामा शिव बाबा चवंदा आहिनि कि ये ड्रामा में हर सीन कल्याणकारी आहे। असांखे लॻंदो आहे ये शो थियो, हीअं न थिए हा, हीअं थिए हा, लेकिन अगर असां शिव बाबा जी ॻाल्हि बुद्धि में रखंदासीं कि जेको थियो हुन में कल्याण ही कल्याण आहे, त असांखे सदा कल्याण ही नज़र ईंदो। कल्याणकारी बाप सां गॾु रहंदासीं। बाबा चवंदा आहिनि ये ठहियल हिकु ड्रामो आहे। ड्रामे खे बुद्धि में रखी करे सुदर्शन चक्रधारी ठहिणो आहे। वरदान सदा उमंग उत्साह जे पंखनि द्वारा उड़ती कला में उड़ण वारा श्रेष्ठ आत्मा ठहो। ज्ञान योग सां गॾु गॾु हर समय हर कर्म हर ॾींहुं नयो उमंग उत्साह असांजो ठहे। ज्ञान योग सां गॾु गॾु हर समय हर कर्म में हर ॾींहुं नयो उमंग उत्साह ठहियल ई रहे। यही उड़ती कला जो आधार आहे। रोज सुबुह जो कोई न कोई सुठी ॻाल्हि सोचो। बाबा त चवंदा आहिनि जेको सेकंड बीतियो ॿियो सेकंड नयो। कहिड़ो बि कार्य, चाहे सफ़ाई जो, बर्तन मांजणो जो, साधारण कर्म करो, हुनमें भी उमंग उत्साह नेचुरल हुजे ऐं निरंतर हुजे। उड़ती कला वारी श्रेष्ठ आत्माएं, उड़ती कला वारी श्रेष्ठ आत्माएं जे पंख सदा उड़दा ई रहंदा।
वो पंज पंखन से सदा उड़दा ही रहिंदा। केड़ा पंख लगाना? ज्ञान योग जा। तो बाबा जी ने उड़ती कला वाली श्रेष्ठ आत्मा उमंग उत्साह जे पंख, उमंग उत्साह जे पंख भी लगायो, ज्ञान योग जा पंख भी लगायो तो सदा उड़दा रहिंदो। वो कदी कंफ्यूज न थींदा। छो जे ज्ञान योग भी हूंदो, उमंग उत्साह भी हूंदो त हर ॻाल्हि जो उत्तर मिली वेंदो त कंफ्यूजन खत्म। नंढी नंढी ॻाल्हियुनि में थकी करे रुकदी न अहिड़ी आत्मा। स्लोगन जो निर्माण से अथक ऐं सदा जागती जोत आहे, वही विश्व कल्याणकारी है। पूरी विश्व जी आत्माएं जो कल्याण करण लाइ असांखे निर्माण सिद्ध अथक भी ठाहिणो। पूरे विश्व जो कल्याण करण लाइ असांखे पंहिंजी बुद्धि खे यूज करणो पवंदो। बुद्धि बल द्वारा असां पूरी विश्व जी आत्माउनि जो कल्याण करे सघंदा आहियूं। त निर्माण सिद्ध अथक ऐं जागती जोत जॾहिं थी वेंदासीं न, तॾहिं असां पूरी विश्व जी आत्माउनि जो, पूरी विश्व जो, प्रकृति जो, योनियन जो, सभिनि जो कल्याण करे सघंदासीं। हिनखे चइबो आहे विश्व कल्याणकारी। त विश्व कल्याणकारी थियण लाइ निर्माण सिद्ध अथक ऐं जागती जोत ठहिणो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।